नार रियासतुनि में तबाही मचाईंदड़ बरसातुनि जो सिस्टम पाकिस्तान में दाख़िल। कराची समेत समूरी सिंध में अॼु शाम खां तेज़ बरसातुनि जी अॻकथी। चीफ मेट्रोलॉजिस्ट सरदार सरफराज़ मूजिबि बरसाती सिस्टम बलोचिस्तान जे सिस्टम मकरान जे सामूंडी इलाइक़नि में ठही रहियो आहे। कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ बरसाति पवंदी। सुभाणे राति ताईं बरसाती सिस्टम सिंध मां निकिरी वेंदो। कशमोर, जोही, डोकरी, राधण, बख्शापुर, बाडा, मियां साहब, मुबारकपुर ऐं ॿियनि इलाइक़नि में हल्की बरसाति। मौसमियात खाते पारां सिंध में 19 अप्रैल ताईं तेज़ ऐं हल्की बरसाति जारी रहण जी अॻकथी। सऊदी वफ़द जी पाकिस्तान आमद सां अरबे रुपयनि जी सीड़पकारी थींदी। सऊदी वली अहद जो थोराइतो आहियां, जंहिं मुंहिंजी दौरे बाद फौरी तौर वफ़द खे पाकिस्तान मोकिलियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वफ़ाक़ी काबीना जे इजलास खे ख़िताब कंदे चयो आहे त पुराणे तरीक़ेकार ते न हलण जी गुंजाइश आहे ऐं न ई इजाज़त ॾींदुसि। मुल्क जी तरक़ी ऐं ख़ुशहालीअ लाइ ॾींहुं राति महिनत कंदासीं। पाकिस्तान जी तरक़ी ऐं ख़ुशहालीअ जा हदफ़ जल्द हासिल करे वठंदासीं। वफ़ाक़ी काबीना वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो सऊदी अरब वारो दौरो कामयाब करार ॾेई छॾियो। मॉडर्न साइंस बाबति क़ौमी इदारे बाबति बिल ऐं एहतिसाब अदालत जी नएं सिर जोड़ जक जी बि मंज़ूरी। इतलात वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ चयो आहे त बलोचिस्तान में अपोज़िशन जो जलसो नाकाम वियो। तक़रीरुनि मां लॻे थो त हीअ कंपनी घणी देरि हलण वारी नाहे। PTI बानी करप्शन केसिस में जेल काटे रहियो आहे। काबीना इजलास में फैज़ाबाद कमीशन जी रिपोर्ट ते बि गौर वीचार कयो वियो। कानून वारो वज़ीर ई बहितर ॿुधाए सघे पियो। उमेद आहे त 9 मई वाक़िअनि बाबति अदालतुनि में हलंदड़ केस जल्द अंजाम ते पहुचंदा। सिंध हाई कोर्ट वफ़ाक़ी घरू वज़ारत खे सोशल मीडिया एप्लीकेशन एक्स जी बंदिश जो नोटिफिकेशन वापसि वठण जो हुकुम ॾेई छॾियो। 9 मई ताईं एक्स जी बंदिश बाबति कारण ॿुधाइण जी हिदायत। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना त घरू वज़ारत एक्स जी बंदिश बाबति ख़त वापसि न वरितो त एक्शन खयो वेंदो। कहिड़े कानून में लिखियलु आहे त गुजनि इदारनि जी रिपोर्ट जे बुनियाद ते एक्स खे बंदि कयो वञे। इंटरनेट जी बंदिश सबबि समूरी दुनिया असां ते खिले थी। एतिरे वॾे उहिदनि ते वेहण बावजूदि हुकुमनि ते अमल न थियण ते असांखे शर्म अचणु घुरिजे। कुझु शिरपसंद अंसर अमन अमान खे नुक़सान पहुचाइण ऐं अदम इस्तेहकाम खे हथी वठण लाइ एक्स जो इस्तेमालु करे रहिया आहिनि। हुकूमत वटि एक्स जी बंदिश खां सवाइ को ॿियो दग न आहे। वफ़ाक़ी घरू वज़ारत एक्स जी बंदिश ख़िलाफ़ दरख़्वास्त ते इस्लामाबाद हाई कोर्ट में जवाब जमा कराए छॾियो। रिपोर्ट मूजिबि गुजनि इदारनि जी रिपोर्ट ते एक्स सर्विस बंदि कई वई। एक्स जी बंदिश आइन जे आर्टिकल 19 जी भञकड़ी न आहे। दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स ते पाबंदी लॻाई वेंदी आहे। सिंध काबीना में वाद जो फ़ैसिलो। वधीक 8 वज़ीर अॼु हलफ़ खणंदा। गवर्नर हाउस में हलफ़ बरदारी जूं तयारियूं मुकमल। जाम इकरामला धारे जो मखदूम महबूब ज़मान ऐं रियात शाह शिराज़ी हलफ़ खणंदड़नि में शामिल। दोस्त अली रायमू, शाहिद तहीम ऐं मोहम्मद अली मलकानी बि हलफ़ खणंदा। शाहीना शेर अली ऐं तारिक टालपुर खे बि वज़ीर बणायो वेंदो। सिंध हाई कोर्ट आसफा भुट्टो जी कामयाबी ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त हैदराबाद मुंतक़िल करे छॾी। दरख़्वास्त ते ॿुधणी सुभाणे सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच में थींदी। आसफा भुट्टो जी कामयाबी ख़िलाफ़ PTI उमेदवार ग़ुलाम मुस्तफ़ा रिंद दरख़्वास्त दाख़िल कई। दरख़्वास्त में चयो वियो त आसफा भुट्टो जी कामयाबीअ खे कालादम करार ॾेई ॿीहर इलेक्शन कराई वञे। IMF पाकिस्तान जे नए प्रोग्राम में सूबनि जे ख़र्चनि में शफ़ाफ़ियत आणण ऐं सूबाई टैक्स उगाड़ीअ जो अख़्तियार FBR खे ॾियण जो मुतालबो करे छॾियो। नाणे वारी वज़ारत जे ज़रियनि मूजिबि IMF ईंदड़ माली साल जी वफ़ाक़ी ऐं सूबाई बजट खे डिजिटलाइज़ करण जी तजवीज़ ॾींदे चयो त सूबाई अथॉरिटीज़ मुख़्तलिफ़ कारण जे करे ख़िदमतनि ते टैक्स उगाड़ी न करे रहियूं आहिनि। सूबाई हुकूमतूं गुज़िरियल 16 सालनि में ज़रई इनकम टैक्स लाइ बि तरीक़ेकार नाहिनि ठाहे सघियूं। आलमी मालियाती इदारे पारां ज़रई शोबे खे टैक्स नेट में आणण ते बि ज़ोर। नेब तोशाखाना गार्डन जे रेफरेंस केस में अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ खे क्लीन चिट ॾेई छॾी। नेब एहतिसाब अदालत में रिपोर्ट जमा कराईंदे नवाज़ शरीफ़ खे बरी करण जी इस्तदा करे छॾी।
नेब मूजिब अदालत जो अख़्तियार आहे त नवाज़ शरीफ़ खे केस मां बरी करे सघे थी। सदर आसिफ ज़रदारी जे वकील चयो त सदर थियण खां पोइ आसिफ ज़रदारी खे इस्तस्ना हासिल आहे। शरीक जवाबदारनि ख़िलाफ़ बि केस नथो हली सघे।